साईं सैद मुख़्तियार शाह यूट्यूब ऑफिशियल ते जेका जुआरी जेको आहे सो हिकिड़ो क्लिप असांजो रखियलु आहे ऐं जेको तव्हां व्यूअर ॾिसंदड़नि जे करे ई अल्हम्दुलिल्लाह उनखे थोरे अरसे में यानी हिकिड़ो एॾो वॾो अरसो बि उनखे न थियो आहे उहो साईं जेको आहे यूट्यूब चैनल ठाहियो आहे ऐं तव्हांजे तवसुल सां ऐं तव्हां परस्तारनि ऐं चाहींदड़नि जे शौक़ु ऐं ॾिसण सां उनजा तक़रीबन 1100-1200 सब्सक्राइबर बि थी विया आहिनि ऐं उनखां अलावा हू 50,000 प्लस 50,000 खां प्लस जेको आहे सो हुनखे व्यूअरशिप मिली आहे ऐं इन में हिकिड़ो उत्साह पैदा थियो त भई असां जेका शइ ठाहियूं था उहा असांजे सिंध जे ॾिसंदड़नि खे वणे थी उन में मैसेज आहे ऐं उहा पसंदि कनि था त छो न असां इन खां अञा बहितर करण जी कोशिशि कयूं जीअं वधि खां वधि असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो वञे जीअं उनखे लाइक कयो वञे जीअं उनखे बेल आइकन दॿायो वञे ऐं उनजी व्यूअरशिप वधे उनजे लाइ सैद मुख़्तियार शाह जी डायरेक्शन में ई ऐं उनजी स्टोरी आहे जेको आहे सो दलाल ऐं उहा असां अञा डिफरेंट करण जी इनशाला कोशिशि कंदासीं उन में तमामु सुठी स्टोरी आहे मरहूम जेको आहे सो उस्ताद कमर आरज़ू जी तख़लीक़ थियल उहा स्टोरी आहे काफ़ी कमर्शियल कास्ट बि हूंदी ऐं असां बि नंढड़ा आर्टिस्ट उन में हूंदासीं ऐं इनशाला असां कोशिशि कंदासीं ऐं तव्हांजी कोशिशि इहा रहंदी आहे जेको डायरेक्टर आहे असांजो सैद मुख़्तियार शाह त असां थोरो चेंज ॾिसूं ऐं उहा कोशिशि जारी सारी आहे ऐं हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनीनि दोस्तनि खे ऐं तव्हां परस्तारनि खे छो जो तव्हांजे ॾिसण खां सवाइ असां ऐं जेके हीअ आर्टिस्ट आहिनि इहे कुझु बि न आहिनि उन्हनि जो मोराल तॾहिं बुलंद थींदो जॾहिं तव्हां उन्हनि खे पसंदि कंदव ऐं हिन चैनल खे सैद मुख़्तियार शाह ऑफिशियल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदव इन जो बेल आइकन बटण दॿाईंदव उनखे लाइक ऐं शेयर कंदव तव्हां सभिनीनि जूं वॾियूं महिरबानियूं लख लाइक़ कुर्ब